अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़ रोकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया झंडो मरी मां रिपोर्ट नौकाफ मरी जी प्यारो लुंड में SUP जे सॾ ते वफ़ाक़ पारां गैरकानूनी निकरंदड़ 6 कैनालनि जबरी कढण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। झंडो मरी जे हेडक्वार्टर प्यारो लुंड में SUP जे सॾ ते सियासी समाजी सिविल सोसाइटी आम शहरिन पारां सिंधु मां निकरंदड़ 6 कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज जी अॻवानी ज़िला टंडोलियार जे सदर अकरम अली थेबो, तालुके झंडो मरी ऑर्गेनाइज़र गुलाम हुसैन ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध खे माल गनीमत सम्झी लूटियो पियो वञे, जेको कंहिं बि सूरत में लूटण न ॾींदासूं। सिंध अॻे सुकी पई आहे, मथां वरी सिंध खे रेगिस्तान बणाइण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि, जेके कंहिं बि सूरत में नामंज़ूर आहिनि ऐं रहंदियूं। हिननि चयो त सिंधु ऐं सिंध हज़ारों सालनि जी तहज़ीब आहे, हिन सां जेको बि हथ चरंद कंदो उनखे बख़्श न कबो। SUP जे ज़िले सदर अकरम थेबो चयो त साईं ज़ैन शाह जो हुकुम आहे त सिंध जे हर ज़िले तोड़े तालुके में एहतजाज करे वफ़ाक़ खे पैगाम ॾियो त सिंध जा वारिस ज़िंदा आहिनि, सिंधु मथां लॻंदड़ दाड़ो कॾहिं बि कामयाब थियण न ॾींदासूं। साईं ही जेको सिंधु दरिया जा 6 कैनाल जेके गॾिया विया आहिनि, समझ सिंध खे तबाही करण जी इनकलाब अची वियो आहे। ही पंजाब वारा इहो ई था चाहिनि त सिंध खे तबाह कयो वञे। असांजा जेके वॾा हुकुमरान असेंबलियुनि में वेठा आहिनि, उन्हनि खे का शइ नज़र कोन थी अचे त सिंधु दरिया मां 6 कैनाल लॻाए असां सिंध खे पिया सुकायूं। असांजा जेके ऐवाननि में वेठा आहिनि, हुते इस्लामाबाद वेठा आहिनि, हिते कराची पंहिंजो असेंबलियुनि में वेठा आहिनि, इहे रुगो नाले जा बूटा वेठा आहिनि। बाक़ी इन्हनि खे सिंध जे हक़ ते जेके धाड़ा पिया हणनि उहो नज़र ई कोन पियो अचे। सिंध यूनाइटेड पार्टी जो सॼी सिंध में अॼु एहतजाज रखिया विया आहिनि नवां 6 कैनालनि जे ख़िलाफ़। ऐं जेके 6 कैनाल जेके ठहनि पिया, सिंध सां दुश्मनी कई पई वञे ऐं सिंधी माण्हुनि खे अखियुनि में सुरमो विझी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सदर आसिफ ज़रदारी जेको इन्हनि ते साइन करे आयो आहे त जेके 6 नवां कैनाल पंजाब खे मंज़ूरी ॾेई आयो आहे त सिंध सुकी वेंदी। अॻे ई असांजी सिंध जूं लख एकड़ ज़मीनूं गैराबाद लॻियूं पियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेकॾहिं हीअ कैनाल ठहींदा त उन खां वधीक असांजी अञा बि सिंध सुकंदी, अञा वधीक जेको माना आवाम परेशान थींदी ऐं ज़मीनूं गैराबाद थींदियूं। त हींअर ई असांजी लाड़ जी साइड जेकी आहे उन्हनि जूं लख एकड़ ज़मीनूं समुंड घिटकायो आहे। जेकॾहिं पाणी सिंधूअ जो न ईंदो त सिंधु आबाद किथां रहंदी।